أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم الحمد لله رب العالمين الصلاة والسلام أشرف الأنبياء والمرسلين صلوات الصلاة والسلام على أخيه وابن أمه علي بن أبي طالب बुलंद आवाज से सलवात पढ़ो अम्मा बाद फक़द قال رسول الله صلى الله عليه وآله وسلم حسين مني ولا من الحسين परवरदिगार आलम बानी मजलिस जो तद विछाई खुसूसी अहलियाने बबरलो जे तरफ का मां सभिनी मोमिनीन जो शुक्रियो अदा थो कयां खुसूसी सादात ग्राम हेतरी मेजबानी जो शरफ हासिल करे रहा है बाबा मुझे ॾिसो अगर के मोमिन के कई तकलीफ थे तो लिल्लाह माफ करे अहलिया ने बबरलो जे लाइ हेतरो सिर्फ मोमिनीन जो हुजूम ना के बल्कि हेतरे पूरे मुल्क का आयल जन इन शहर में ही दुआउन जा फरिश्ता थी आया बराबर यो हफ्ता के हेतरी मोमिनीन जी आमद अहलिया ने बबरलो वारा बड़ा खुश नसीब बहरहाल वक्त की नज़ाकत थी है सरवरे कायनात शफी अल मुज़नबीन जो फरमाना हुसैन मुमवा मां हुसैन मां
रिसालत माब जे वजह खां हुसैन हिन दुनिया ते आयो। बाबा दरमियान में वेही जो हेॾे ॾिसंदे हिन छा आहे? रिसालत माब जे वजह खां हुसैन हिन दुनिया ते आयो। ऐं हुसैन जे वजह खां रिसालत माब ऐं रिसालत माब जी तबलीग क़यामत ताईं बाक़ी आहे। हुसैन उहा ज़ात आहे जंहिंखे दुनिया समझी न सघी। मुझे ॾिसो त मां पढ़ां। दुनिया समझी न सघी तो तोरियो आदम ते। असां आदम जी औलाद आहियूं। हुसैन वारिस आदम आहे। भला फरिश्तनि खे जो अल्लाह चयो नाला ॿुधायो, पोइ जॾहिं हुया ई फरिश्ता आदम बि अञा ठहियो ई न हो त इहे नाला कंहिंजा हुआ? दुनिया ये किताबूं पिया था लिखनि बैयत करे आ हुसैन। तोखे इहा ख़बर ई न आहे त हुसैन वारिस आदम आहे, वारिस इब्राहीम आहे, वारिस मूसा आहे। इब्राहीम नमरूद जी बैयत कई, मूसा फिरौन जी बैयत कई हुई, जो हुसैन यजीद जी करे। बस ये खणी चवां त बैयत पहिरियों घुरी वञे हा, पर शबीर ते जवाब जेको रखियो वियो हो त शबीर बैयत घुरण वारे खे जवाब ॾे। उनजे लाइ बेदार आहियो त हिकिड़ो जुमिलो पढ़ां। बे माना विकुण, बे माना विकुण। हाणे यज़ीद थो चए हुसैन खे त विकुण। ॻाल्हि समझ में अचे थी न? सुभान अल्लाह। ही कारी कमीस जेकी पाईंदो आहे न, पाण खे मामूली न सम्झंदो कर। हिकु हलंदड़ फिरंदड़ मदरसो आहे, हुसैनी दर्सगाह आहे। तोखे दुनिया ॾिसंदी आहे त ही हुसैनी पियो थो वञे। तो तू इन कारी कमीस सां वेही अगरि जे होटलुनि में फिल्म वेही ॾिसे त पाण ते बि इबरत कर। तुंहिंजे हलण में, तुंहिंजे उथण में, तुंहिंजे वेहण में, तुंहिंजे किरदार में दुनिया खे ख़बर पए त ही हुसैनी आहे। शबीर जो मातमदार आहे, मज़लूम जो मुरीद आहे। वॾी अज़मत आहे। तू हीअ ॻाल्हि त मुंहिंजी सम्झ जेके मां बैयत ते थो पढ़ां। यज़ीद खे हुसैन खे विकुण। भला दुकानदार वटि कोई अगरि गिराक अचे, साईं बशीर अली शाह, कोई गिराक अचे ऐं चए त हीअ शइ विकुण, ऐं दुकानदार चए त मूंखे न आहे विकिणी, त गिराक हलियो वञे न। जॾहिं शबीर चयो त मूंखे हीअ विकिणी न आहे, त पोइ ज़िद छो कई त हुसैन विकिणे? माना जेकी शबीर वटि शइ हुई उहा कंहिं वटि न हुई। हेॾे सारे अजीम इज्तिमा में वेठो आहे। पाकिस्तान लेवल जो जलसो,
जिद छो कई तो हुसैन में करो इन जो मकसद है तो बी जाए तो वह शय न हुई या ये खड़ी चवा तो बिया सब विकड़न हा पर हुसैन न विकड़ियो तो कुछ न मिलियस शबीर पैयत फुरना वारे खे बदरले वारो जवाब कहरो दिनो खुदा के वास्ते ये पैगाम हाने दिसा तो समझे केर थो मुझी न गाल जवाब कहरो दिनई बैयत फुरना वारे जे मुहते रसूल जे बचड़े उहा तमाच हई जो होश न रहस खुदा के वास्ते साईं ये लफ्ज जमीन ते न करे होश न रहस जेको शबीर हुन जे मुंह ते चमाट हई होश इए न रहस जो करबला में हुसैन जा हथ खुलियल हा त बैयत घुरियई पर चमाट खां बाद सजाद जा दरबार में हथ बधल हा बैयत घुरण जो जुर्रत न की बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह तू हुसैनिया पाण के पढ़ तू चाहे तुझी इज्जत चाहे तुझो मकाम चाहे तू मजलिस ते वने फरिश्ता तुझे घर जी हिफाजत कन घट हैसियत तुझी दुनिया के चौक में तू जडे हथ खोले नमाज पढ़े दे दुनिया के खबर पौंदी तो हुसैनियत जिंदाबाद तुझी हिफाजत कल कदम कदम जो तोखे सवाब जिथों लंघे चवंदा ही मातमी था वञनि ही हुसैनी था वञनि तुझो तो किरदार ही निरालो आहे अज़ादारो जंहिं इमाम जी अॼु एॾियूं सारी मखसूसी आहे मैंने जो हिकिड़ो जुमिलो पढ़ी मसाइब शुरू किया मुझे इमाम घुरियो छा हो सजाद इमाम घुरियो छा हो पाक नबी कलम दवात घुरियो इमाम अली हक घुरियो सैयदा बाबे जी लिखियल जागीर घुरी न मिली इमाम हसन छा घुरियो इमाम हसन नाने जे पहलूअ में कब्र जी जाइ घुरी वरी अॻे साल अलाए केर हिन मक़ाम ते हूंदो जो रोईंदो न मिली हुसैन छा घुरियो दुनिया का हुसैन घुरियो मुसलमानों बिन दरियावन जे विच ते आया हिकु ढुक पाणीअ जो शर्म न कर ग़रीबन जे कमनि हिकु ढुक पाणीअ जो घुरियो शबीर न मिलियो सजाद इमाम छा घुरियो मुझे मथे ते कुरान रखो मैं तस्दीक सां थो पढ़ा मुझे इमाम न पानी घुरियो न मानी घुरी मुझे इमाम इहो घुरियो मुसलमानो रश हटायो मुझियूं पुठियूं हलन घट मखसूसी जो ॾींहुं आहे अल्लाह कबूल करे माला तॾहिं दाहूं क़बर इमाम हटायो मुझे पुठियूं हलन छा ॾिनो आहे मुसलमाननि सैयदनि खे छा ॾिनो आहे अली जे धीअनि छा घुरियो अली जे धीअनि घुरियो मुसलमानो या चादर ॾियो या चराग विसायो हाणे अल्लाह तोखे काज़िमैन वठी वञे मां हिकु इमाम जो जुमिलो पढ़ंदो आहियां इमाम मूसा काज़िम खे ज़रूर यादि कंदो आहियां
मुझे इमाम छा घुरियो मुझे इमाम दारोगे के सॾे जे तो दारोगा तू मूंखे गरम पानी ॾींदो ऐं मां कॾहिं थधो घुरियो मैं 14 सालनि में मालिक वारी पानी न घुरियो मैं इमाम चए तो कॾहिं रात जो खाधो भुलिजी वेंदो है मैं कॾहिं न चयो मैं रात मूंखे खाधो न ॾिनई 14 साल पुछो त सैयदनि खाधा छत एतिरी जो पी न सघे वे करे एतिरी जो सुम्ही न सघे छो चवंदा आहिनि त 14 साल रुकूअ में गुज़ारे उसूर कहिड़ो इमाम मूसा काज़िम जो इमाम 14 सालनि में जेको घुरियो आहे 14 सालनि में मुंहिंजो इमाम चए तो मुसलमानो न पाणी न ज़िंदान जी वेकराई चौड़ाई सिर्फ एक मर्तबो दर खोलियो मां आसमान जो रंग ॾिसा ये त कौम छकजण जहिड़ी आहे इमाम मूंखे घणो घणो पढ़ो सिर्फ ॿ ॻाल्हियूं ॿुधो मूंखे पंहिंजे हिसे जो मक़सूद मिली साईं गदा हुसैन शाह मौलाना की सेहत कामयाब अता फरमाए त बुजुर्ग जो पुट आहे असांजो बुजुर्ग ॻाईंदे तो मूसा काज़िम पढ़ मौला
मौला जो मुहिबा गोली नो थो अचे मौला के ॾिसां सिपाहियुनि के चई त हिते को बगदाद में कोई मदीने जो कैदी आहे मूंखे पढ़णो त कुझु ॿियो हो बिस्मिल्लाह लफ़्ज़ में चवनि था किथे कैद कान्हे भला मां ॾिसां मुंहिंजो हा लहंदो थो वञे मूं ॾे ॾिसई चवनि था हा दरवाज़ो ज़ालिम खोलण न ॾींदो ये खिड़की आहे इन खिड़कीअ मां पाणी बि ॾींदा दाम बि ॾींदा जुर्म कहिड़ो सैयदनि जो खिड़कीअ मां जो ॾिठई ॾिसी जो तूं मूंसां मज़ाक न कयो अंदर त रुगो चादर पई आहे किथे आहे कैदी चवनि था इहो ई त कैदी आहे खिड़कीअ में मौजी दे तो कैदी मुझो सलाम शर्म न कर गरीब बंदे का मन यो हता मजलूम के रहने जो यो हता मजलूम के रहने जो मुझे इमाम कपड़ा खटाए ते तो तू ते कैदी नसद दारू निकल जुमलो मैं सोचा थो तो मैं पढ़ा केतरो तू त कैदी न छड़ चे तो केरा मदीने जो कैदी नालो छो थी नालो छो थो पुछे जे तो नालो इने करे तो पुछा मां पंहिंजे इमाम खे थो ॻोल्हियां मूसा कादिम जे तो इहो त मुंहिंजे इमाम जो नालो भला बाबे जो नालो ॾस ओ मोमिना जे तो जाफर सादिक ओ दीवार सां टक्कर खणी जे तो मां भुलिजो मौला मुखे हुकुम कर मैं दौलत खर्च किया तुझू के दूर कर मुझो इमाम जे कोई अगल नाए दसे आज कई तारीख जे तो मौला रजे इमाम फरमाए तो 25 जो ही मुझू के दूर
सोहना लिबास वठो अच्छा अमाम वठो अच्छा मुझे इमाम फरमाए तो वारिस हूंदा लिबास वठी दाली मुझा अल्लाह पुट वतन दे लेकिन जदे मुझो कह दियो छुट दियो जे वठी अचे तो एक गरीब जे लाइ कफन वठो इमाम बीगी पड़ी मंझंद जी नमाज़ इमाम वेगी पड़ी इमाम उठी जंजीर लगे ये दारोगे के सदे थे तो दारोगा मुझे नौकरी जो सवाल इमाम हथ बुलंद करे फरमायो अल्लाह अकबर सभई जंजीर जमीन ते गिरिया जदों मां तव्हां जो कैदी न आया मां हुन जी रज़ा जो